नमस्ते दीदी। नमस्ते दीदी से क्वेश्चन पूछना है। हाँ तो दुनिया में तो कहावत है हाँ कि मन जीते जगत जीते। हाँ मतलब मन से जीतो तो जगत से जीते वठंदासीं। हाँ तो मन से कीअं जीतणो है? हाँ ॾिसो, मन त पाण जीअं पहिरें चैप्टर में ॿुधायोसीं न, मन अर्थात पंहिंजी सोचण जी शक्ति। जी। मन ॿियो कुझु न हूंदो, पंहिंजी जेकी संकल्प शक्ति आहे न, हुनखे पाण मन चईंदा आहियूं। या इहे चई सघंदा आहियूं कि मन अर्थात जेको सॼो ॾींहुं सोचंदो रहे, हुनखे कुझु न कुझु सोचण जी आदत हूंदी अथसि। अॼुकल्ह दुनिया में छो था चवनि कि मन खे जीतियो त जगत जीत थींदो, छो जी अॼुकल्ह जे माण्हू जेका आहिनि उहे पंहिंजे मन खां ॾाढो परेशान आहिनि। छो जी मन फालतू फालतू ॻाल्हियूं सोचे थो। पहिरियों ईअं न चईंदा हुया, पर पहिरियों मन जे लाइ एतिरी शिकायत न ईंदियूं, लेकिन अॼुकल्ह मन जे लाइ ॾाढी शिकायत थी अचनि कि मन फालतू फालतू ॻाल्हियूं सोचे थो। असां करण ॿियो कुझु था चाहियूं, लेकिन ख़ुदि अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं सोचे थो, त असांजो उहो कमु हुन रीति नथो थी सघे। त हिन करे सॼो दोष जेको ईंदो उहो कंहिंजे मथां थो अचे? मन जे मथां। हा, मन जे मथां थो अचे। त परमात्मा बाप चईंदा आहिनि कि जॾहिं गीता में लिखल आहे मन मना भव, अर्थात पंहिंजे मन खे मूंसां गॾु लॻायो। पाण छो पंहिंजो मन थो भटके? छो जी पाण अॼुकल्ह अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ज्यादा ॾिसूं था न। छो जी जेकियूं अखियूं ॾिसंदियूं आहिनि न, उहो ई आत्मा जो मन सोचंदो आहे। जेका कन ॿुधे थो उहो ई आत्मा जो मन सोचण लॻी वेंदो आहे। त मन खे जीतण कोई वॾी ॻाल्हि न आहे। अगरि तव्हां मन खे पंहिंजी सही ट्रैक ते हलाइण था चाहियो त पंहिंजी पूरी दिनचर्या सेट करो। पंहिंजे पाण खे कर्म में व्यस्त रखो। कर्म असां करूं नथा, सभु कम पंहिंजा जेका बि कम करण वारा आहिनि उहो करनि था, बाक़ी पंहिंजो कमु छा आहे? उन्हनि जे बारे में सोचणु। अलाए कॾहिं पीएम आई, अलाए कीअं कमु करे वई आहे, अलाए हीअं। त पंहिंजो सॼो ॾींहुं इहो ई कमु आहे। ऐं इहो ई पाण अगरि ख़ुदि ई पंहिंजो कमु करो, भई ॿियो कोई जॉब आदि ते थो वञे त ठीकु आहे, उहो माई आदि करे वञे, लेकिन जॾहिं तव्हां घर में ई वेठा आहियो त सुबुह खां ई पंहिंजी पूरी दिनचर्या खे सेट कंदो त तव्हांजो मन बि उहो ई सोचणु लॻी वेंदो न। त मन खे जीतणु ॾाढो ई आसान आहे। पंहिंजा चईंदा आहियूं मन मना भव गीता में आहे। भॻवान सां पाण मन लॻायूं नथा, थोरो समय बि पाण शांती सां जेको थींदा आहिनि उहो पाण भॻवान खे यादि नथा करूं। बसि मथां मथां हिकु अॼुकल्ह इहे सभु बि फैशन थी वियो आहे, दिखावो जीअं। त हिन करे परमात्मा बाप पाण खे चईंदा आहिनि कि मन खे जीतण सां तव्हां जगत खे न जीतदव, लेकिन जेका विकार आहिनि, जेके पाण माया चईंदा आहियूं, माण्हू माया पैसे खे चईंदा आहिनि, लेकिन परमात्मा बाप चईंदा आहिनि माया अर्थात पंज विकार। जॾहिं पंज विकारनि खे तव्हां जीतदव त तव्हां जगत खे जीते सघंदव। पंज विकार: काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। ॾिसो छो चईंदा आहिनि कि तव्हां प्यार सां ॿ शब्द बि चईंदव त सभिनि जे दिल खे जीते वेंदव। चईंदा आहिनि न, तव्हांजा ॿ बोल सभिनि जे दिलनि खे तव्हां जीते सघंदा आहियो। चईंदा आहिनि न, त इहे छो जी पाण विकार, क्रोध विकार जे वश अची करे पाण कुझु बि कर्म कंदा आहियूं त सभु कम बिगड़ी वेंदो। त इहे हिकु हिकु विकार अगरि पाण सोचूं ऐं हिकु हिकु विकार ते अगरि आत्मा विजय प्राप्त करे छॾंदी त उहो सभिनि जे दिलनि में राज करे सघंदी आहे। सभिनि जे दिलनि में राज अर्थात जॾहिं उहो पंहिंजे परिवार में राज्य कंदी, पंहिंजे परिवार में सभिनि जे अॻियां सुठी थींदी, त ई पाण अॻियां माण्हुनि जे अॻियां बि पाण सुठो थी सघंदा आहियूं। त धीरे धीरे पूरे जगत जा पाण प्रिय थी सघंदा आहियूं। हिकु मनुष्य आत्मा जे लाइ जगत छा हूंदो आहे? हुनजो परिवार ई हूंदो आहे न। हिन खां पोइ अगरि तव्हां अॻियां अगरि दुनिया में वञो था वॾी पोस्ट लाइ, उहा अलॻि ॻाल्हि आहे।
अॼु प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट वग़ैरह एॾा वॾी वॾी पोस्ट ते कीअं ठहींदा आहिनि, सिर्फ़ु पढ़ाई करे न ठहींदा आहिनि। ये सभु ये पंहिंजे अंदरि ये कि मनुष्य आत्मा कोई पाण सां ईअं उल्टो सीधो ॻाल्हाए या कुझु ईअं चए त हुन समय कीअं पाण खे कंट्रोल रखिणो आहे, पंहिंजे पाण खे कंट्रोलिंग पावर हूंदी आहे। शरीर रूपी कर्मेंद्रिय ते पाण खे पूरो कंट्रोल कीअं रखिणो आहे, पंहिंजे मन जे मथां, वीचारनि जे मथां कीअं कंट्रोल रखिणो आहे। कोई बि कमु अचे पाण एवर रेडी रहूं, ईअं न मूंखे निंड थी अचे, मूंखे बुख थी लॻे, न। त इहे सभु कॾहिं थींदो आहे, जॾहिं पाण हिन 5 विकारनि खे पाण जीतदासीं। दीदी उहे 5 विकार कीअं जीतबा? त ॾिसो, इन जे लाइ मुख्य आहे पहिरीं ॻाल्हि कि 5 विकार कंहिंमें हूंदा आहिनि, आत्मा में। आत्मा में ही विकारनि जे कारण आत्मा पंहिंजे शरीर रूपी कर्मेंद्रिय सां उल्टो सीधो कर्म करण लॻी वेंदी आहे, जंहिंजे कारण उहो पंहिंजे साम्हूं जेका बि फैमिली आदि आहे हुननि जे नज़रनि में हेठि किरजी वेंदी आहे। मतिलबु थोरो हिकु थींदो न, हिकु कंहिंखे त ॾाढो मान सम्मान था ॾियनि, कंहिंखे कहिड़ी नज़र सां था ॾिसूं। त आत्मा में इहा शक्ति ॾियण वारो केरु आहे? निराकार परमात्मा। जॾहिं आत्मा पंहिंजे परमात्मा बाप खे निराकार रूप में यादि कंदी त ही हिन विकारनि खां जीत पाए सघंदी आहे। त हिकु बार मतिलबु जीत पाईंदी ई तॾहिं त उहो पहिरियों त पंहिंजे, अगरि आत्मा काम क्रोध लोभ मोह अहंकार खां मुक्त थी वई त हिकु सभिनि खां पहिरियों त उहो ख़ुदि खे ख़ुदि ई सुठो लॻंदो, उहो मनुष्य आत्मा भई क्रोध न करे, शांत रहे, सभु ॻाल्हियुनि खे सम्झी करे मोह वश कंहिंखे पंहिंजे अॻियां बंदी न रखे, लोभ वश कोई चीज़नि जे पुठियां न पए। त हिन सां पहिरियों त उहो ख़ुदि खे ख़ुदि ई सुठो लॻंदो, पोइ हुनजी फैमिली वारा, पोइ धीरे धीरे ॿाहिरि जी दुनिया में बि उहो मनुष्य आत्मा सभिनि खे प्रिय लॻंदी। हाणे पाण ॾिसूं जीअं लक्ष्मी नारायण आहिनि, राम सीता आहिनि, देवी देवताउनि खे माण्हू ॾिसी करे छो मञंदा आहिनि? छो जी हिननि बि विकारनि ते ई त जीत प्राप्त कई, तॾहिं त पूरे जगत जा प्यारा आहिनि। भॻवान खे माण्हू छो था यादि करनि? छो जी उहो पवित्र आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे। त पाण खे बि हिन 5 विकारनि ते जीत पाइण लाइ निराकार परमात्मा खे यादि करिणो आहे। कीअं? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, हीअं न थोरे समय जे लाइ पाण वेही रहूं ऐं परमात्मा खे यादि था करूं। उठजे वेहिजे, खाईंदे पीअंदे, कर्म कंदे पाण खे स्मृति में रहे कि मां आत्मा कंहिंसां गॾु आहियां? परमात्मा सां आहियां। त उहो परमात्मा जी शक्ति पाण खे सर्व विकारनि खां मुक्त कराईंदी ऐं पाण माया जी ते जगत जी थी वेंदासीं। ठीकु आहे? जी दीदी, थैंक यू।